الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا इन्नहु हुवल गफूरुर रहीम। इंसान के पंहिंजे मन में पंहिंजी ज़ात ते वॾो नाज़ हूंदो आहे। नालो बि वॾे फ़ख्र सां बयान कंदो आहे, क़ौम ते बि वॾो फ़ख्र कंदो आहे। पंहिंजो पेशो, पंहिंजो मनसब, पंहिंजो कम ऐं पंहिंजो कारोबार बि वॾे फ़ख्र सां बयान कंदो आहे। पंहिंजी ज़िंदगी जा 2, 4, 5 जेके कारनामा हुनजा कयल आहिनि वॾे तबसरे ऐं तफ़सील सां बयान कंदो आहे। हमेशह पंहिंजो ग़लतियूं लिकाईंदो आहे त मुंहिंजी इज़त ते किथे हर्फ़ न अची वञे। हुनजी गुफ़्तगू, उनजो ॻाल्हाइण, उनजी कचहरी फ़क़ति पंहिंजे ज़ात जी तर्जमानी नज़र ईंदी आहे। हू कुझु ॿुधण वारनि खे सम्झाइण चाहे थो त आउं कुझु आहियां, मुंहिंजी का हैसियत आहे, मुंहिंजो हिकिड़ो मक़ाम आहे। हर शख़्स पंहिंजे मन में अहिड़े ई ख़यालात में ज़िंदगी गुज़ारींदो आहे। मुसलमानो, अवां बि सोचो, आउं बि सोचां थो, इंसानियत जी हकीकत छा आहे, अवां जी इब्तिदा छा आहे, अवां जो नुक़्ता आगाज़ छा आहे, अवां जी शुरुआत छा आहे। हींअर त ज़ात, नाले, शोहरत ते वॾो फ़ख्र आहे। अल्लाह जे क़ुरान खां पुछूं था पाण आहियूं छा? रब्बुल आलमीन फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हल अता अलल इंसानि हीनुम मिनद दहर लम यकुन शय्यन मज़कूरा। हिन इंसान ते हू वक़्त बि आयो आहे त हिन ज़मीन ते हिन जो नालो निशानी कोन्हो। न अवां जो को नालो, न अवां जो को तज़किरो, न अवां ते को तबसरो, न अवां जी का शोहरत, न अवां जी का सुञाणप। पोइ अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे पैदा फरमायो आहे। अवां जी इब्तिदा इहा आहे त अवां मादूम हुयो, अवां जी का सुञाणप कान हुई, अवां जी का शोहरत कान हुई। अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे ज़िंदगी अता फरमाई आहे। इहा अवां जी इब्तिदा आहे। जे रब ज़िंदगी ॾिनी उन जे साम्हूं केतिरी आजिज़ी हुजे। जे रब ज़िंदगी ॾिनी उन जी बंदगी जो हक़ पोइ केतिरो वॾो ठहे थो। ही त सम्झे थो सभु कुझु आऊं आहियां। मुंहिंजा भाउ, तो आहीं त आहीं छा? कॾहिं सोचो अथई इंसान ठहियो छा मञा आहे? रब्बुल आलमीन फरमाए थो अलम नख़्लुक़कुम मिन माइन महीन। छा असां इंसान खे पाणी जे गलीज़ कतरे मञा न ठाहियो आहे? अलम यकुन नुत्फ़तम मिन मनी युमना सुम्मा कान अलक़तन फ़ख़लक़ फ़सव्वा फ़जअल मिन्हु ज़ौजैनि ज़कर वल उन्सा अलैस ज़ालिका बिक़ादिरिन अला अन युहयिल मौता। रब्बुल आलमीन फरमाए थो मुंहिंजा बाना छा यादि कोन अथई? तू तो पाणी जो गलीज़ हिकिड़ो कतरो है, तू तो हिकिड़ो नुत्फ़ो है। अवां जी औकात छा, अवां जी हैसियत छा, अवां जी इब्तिदा छा, सभु कुझु विसारे चुका आहियो। थोड़ी ताक़त छा मिली, अल्लाह विसरी वियो। थोड़ियूं नेमतूं छा ज़िंदगी में आयूं, अल्लाह जी बंदगी अवां खां विसरी वई। यादि त करियो अवां जी इब्तिदा कहिड़ी हुई। सूरतुल मोमिनून में रब्बुल आलमीन फरमाए थो वलक़द ख़लक़नल इंसाना मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुत्फ़तन फ़ी क़रारिन मकीन। असां इंसान खे खड़कंदड़ ऐं वॼंदड़ मिट्टी में ठाहियो आहे। पोइ करारे मकीन रुकजण जी जाइ ते हिकु नुत्फ़े जी शक्ल में हिन खे ठाहियो आहे। फ़ख़लक़नन नुत्फ़त अलक़ा, पाणी जे कतरे मञा ॼमियल रत ठहियो आहे। फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़ा, ॼमियल रत मञा गोश्त जी हिकिड़ी बूटी ठही पई आहे। फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामा, गोश्त जी बूटी मञा वरी हॾनि जो
ढांचो ठही पियो आहे फकसौनल इज़ाम लहमा पोइ अल्लाह फरमाए थो हॾनि जे ढांचे जे मथां असां गोश्त खे चढ़ायो आहे सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र पोइ असां हिन खे बहितरीन शक्ल अता कई आहे फतबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन बरकत वारी ज़ात अल्लाह जी आहे जेको रब्बुल आलमीन बहितरीन ख़ालिक़ आहे। अवां ते हिकिड़ो नुत्फ़ो हुयो, अवां ते इब्तिदा में मिठी हुयो, अवां जो तो को नालो निशान ही कोन हो, पोइ ही तकब्बुर किथां आयो आहे, नाफरमानी किथां आई आहे, गुनाह जी ज़िंदगी किथां आई आहे, अना परस्ती किथां आई आहे, खुद गर्ज़ी मफाद परस्ती किथां आई आहे। अवां पंहिंजे ख़ालिक़ खे छो विसारियो आहे, एॾा बेक़दरा छो थी विया आहियो, एतिरा नाशुक्रा छो बणिजी विया आहियो। यादि त करियो अवां हुयो छा, अवां जी इब्तिदा छा हुई। मुसलमानो रब्बुल आलमीन हिन इंसान खे यादि ॾियारियो आहे ताकि ही पंहिंजी हैसियत खे सम्झे, पंहिंजे औकात खे सम्झे। अॼु गुरूर त ॾाढो आहे पंहिंजी ज़िंदगी ते। मुंहिंजा भाउ यादि कर, अल्लाह नुत्फ़े खे ॼमियल रत में न मटाया त तूं न हुजी हा, ॼमियल रत में या अल्लाह गोश्त जी बूटी न ठाहे हा त तूं न हुजी हा, गोश्त जी बूटी मां हॾा न ठहनि हा अल्लाह जा माना पोइ तूं न हुजी हा, हॾनि जे मथां गोश्त न चाढ़ियो वञे हा त तूं न हुजी हा। तुंहिंजी ज़िंदगी जो लम्हो लम्हो अल्लाह जी नेमत सां आहे, तुंहिंजी ज़िंदगी जो हर साह अल्लाह जी नेमत सां आहे, तुंहिंजे साह जा सभई सिलसिला अल्लाह जी रहमत सां ठहनि था। साह अल्लाह जी इजाज़त न हुजे पाण न खणी सघूं, रब जी इजाज़त न हुजे ही सिज न उभरे, अल्लाह जी इजाज़त न हुजे ही मौसम तब्दील न थिए, अल्लाह जी इजाज़त न हुजे पंहिंजा उछलायल बिज जा दाणा कॾहिं वॾा सलाथी पोख बणिजी कॾहिं बि न फुटनि। अवां जी ज़िंदगी जी बका सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर जी मर्ज़ी आहे। मुसलमानों पोइ जॾहिं सभु कुझु न कयो आहे पोइ हुनजी नाफ़रमानी छो, पोइ उनजे ख़िलाफ़ बग़ावत छो, पोइ उनजे दीन जी मुखालिफ़त छो, पोइ उनजे घर मस्जिद खां परे छो, पोइ उनजे मोकिलियल नाज़िल कयल किताब खां परे छो। मुसलमानों हिन वक़्तु ज़रूरत आहे पंहिंजे मुआशिरे जी इस्लाह करियो। अल्लाह जाने तो ये मुआशिरो एॾो तलख बणिजी चुको आहे, एतिरो वहशी बणिजी चुको आहे, हे मुआशिरो एतिरो दरिंदो बणिजी चुको आहे, शायदि पाण कॾहिं सोचो बि न हुजे, शायदि पंहिंजे दिलि में ख़्याल बि न आयो हुजे, शायदि पंहिंजे ज़हन में तसवुर बि न आयो हुजे। मुमकिन आहे पाण मिसाल ॿुधी अहिड़ा थी विया हुजूं, अॼु खां चंद साल पहिरियां कंहिं बुज़ुर्ग खां सवाल कंदो न उन जे ज़हन में अहिड़े जुर्म जी सोच बि कान आई हूंदी। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। माउ हुजे, जीजल अम्मा हुजे ऐं पाण कंहिं ज़ालिम सां गॾिजी पंहिंजा 3 लख ते जिगर हिकिड़े टाइम ते क़त्ल करे छॾे, असां त कॾहिं कोन ॿुधो हुयो। माउ बि एॾी ज़ालिम थींदी, कंहिं माउ जी ज़िंदगी बि एॾी दरिंदगी में तब्दील थी वेंदी, का माउ बि एॾी पत्थर दिल बणिजी वेंदी त पाण पंहिंजे 3 मासूम ॿारनि खे क़त्ल करे छॾे। मुसलमानो ही त असांजो हाल आहे। ईंदड़ मुआशिरे जो छा थींदो, ईंदड़ नस्लनि जो छा थींदो, असांजो मुस्तक़बिल छा थींदो, अञा अॻिते वधण खां पोइ छा थियण वारो आहे। मुसलमानो छा करणो आहे इन माहौल में, आख़िर अवांजी बि त का ज़िम्मेवारी आहे, मुंहिंजी बि त का ज़िम्मेवारी आहे। ए ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारा मुसलमान, ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती, हिन ॻोठ जा रहवासी हो, हिन पिंडाल में वेहण वारो, अवांजी बि का ज़िम्मेवारी आहे। अवांजे मथां बि को फर्ज़ ठहे थो। सिर्फ़ तबसरा करे ख़ामोश न थियो, सिर्फ़ तज़किरा करे ख़ामोश न थियो, सिर्फ़ गंद झुकाए शर्मसारी में ख़ामोश न थियो, या चंद टहक ॾेई थोरा तबसरा करे ख़ामोश न थियो। अवांजे मथां फर्ज़ आहे अवां हर गुनाह खे रोकियो, अवांजे मथां फर्ज़ आहे हर शिरक जो मुक़ाबिलो करियो, अवांजे मथां फर्ज़ आहे हर बिदअत जो मुक़ाबिलो करियो, अवांजे मथां फर्ज़ आहे रब्बुल आलमीन जे दीन खे अॻिते पहुचायो। असांजो फर्ज़ आहे। इब्तिदा पोइ किथां करणी आहे, रब्बुल आलमीन जे क़ुरान जो जवाब आहे, फरमाई कु अनफुसकुम व अहलीकुम नारा, इंसानो पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजे अहलो अयाल खे जहन्नम जी बाह खां बचायो। पाण त निमाज़ी आहे, घर जा केतिरा फ़र्द बेनिमाज़ी आहिनि, केरु मुजरिम आहे,
पाण त निमाज़ पढ़ंदो आहे पंजे वक्त, घर जा केतिरा अफराद बेनिमाज़ी आहिनि, केरु गुनहगार आहे? जिते ॿिया गुनहगार आहिनि उते ही अल्लाह जो मानो पाण बि गुनहगार आहे। मुसलमानो सोचण जी ॻाल्हि आहे, असांजो मुआशिरो किथे पहुतो आहे? ही तलख हक़ीक़तूं सिर्फ़ हिकिड़ो मिसाल कोन्हे, ही त केतिरा ई मिसाल आहिनि जेके बेशुमार मिसाल असीं ज़िक्र करे सघूं था। असांजे मुआशिरे जा जॾहिं वालिदैन बि वहशी ऐं दरिंदा बणिजी वञनि, मुसलमानो अहिड़े माहौल में पाण खे छा करणु खपे? पोइ अचो इब्तिदा करियूं था पंहिंजी ज़ात खां, इब्तिदा करियूं था पंहिंजी ज़िंदगी खां, इस्लाह करियूं था पंहिंजे वजूद जी। मुंहिंजा भाउ अचाऊं तोखे दावत ॾियां थो, आगाज़ कर पंहिंजे निगाहुनि जी इस्लाह करणी आहे। तॾहिं खां पोइ मुंहिंजी अख को गुनाह न ॾिसंदी इंशाअल्लाह। पंहिंजे ज़बान जी इस्लाह करणी आहे, अॼु खां पोइ मुंहिंजी ज़बान को गुनाह न ॻाल्हाईंदी इंशाअल्लाह। पंहिंजे वजूद पंहिंजे हथनि ऐं क़दमनि जी इस्लाह कबी, मुंहिंजो वजूद को गुनाह जो इर्तिकाब न कंदो इंशाअल्लाह। मुसलमान अॻिते वधो, अचो पंहिंजी इस्लाह करियो। हक़ीक़त ॻाल्हि इहा अथव, ॿियनि खे छा चइजे, कंहिंखे कंहिंखे कहिड़ा कहिड़ा जुमिला ॻाल्हाइजनि, कंहिं ते कहिड़ा तबसरा कजनि, हक़ीक़त ॻाल्हि इहा अथव त पाण पंहिंजी ज़ात में बि ॾाढा गुनहगार आहिनि। कॾहिं हिसाब त करियो, कॾहिं सोचो सही, पंहिंजी ज़िंदगी जे हिकिड़े ॾींहं जा गुनाह केतिरा हूंदा। ॿियनि ते तबसरा करण त ॾाढी सवली ॻाल्हि आहे। मुंहिंजा मुसलमान भाइरो कॾहिं ईअं बि कयो, अचो आऊं अव्हांखे दावत ॾियां थो, कॾहिं इहो हिसाब बि करियो त पंहिंजे गुनाहनि जी ॻणप करियो। आऊं अव्हांखे दावत ॾियां थो, अचो कलम खणो, कागज़ खणो, उन सादे कागज़ ते अव्हां लिखणु शुरू करियो। मुंहिंजा भाउ पोइ कंहिं ॾींहुं अच, पंहिंजा गुनाह बि लिखणु शुरू कर। उन वर्के ते पंहिंजी निगाह जा गुनाह बि लिख, पंहिंजी बदनज़री जा गुनाह बि लिख, पंहिंजे ज़बान जा गुनाह बि लिख, जेको कूड़ ॻाल्हायो अथई उहो बि लिख, जेका ग़लति बयानी कई अथई उहा बि लिख, कंहिंजे ख़िलाफ़ बग़ावत कई अथई उहा बि लिख, कंहिं ते इल्ज़ाम तराशी कई अथई उहा बि लिख, कंहिंखे गार गंद ॾिनी अथई उहा बि लिख, वालिद खे परेशान कयो अथई उन खे बि लिख, अमड़ जीजल खे सतायो अथई उन खे बि लिख, पाड़ेसरी खे तकलीफ़ ॾिनी अथई उन खे बि लिख, कंहिं यतीम मिस्कीन ते ज़ुल्म कया अथई उन खे बि लिख, कंहिंजे ख़िलाफ़ कूड़ी गवाही ॾिनी अथई उन खे बि लिख, किथे रुश्वत जी कमाई आंदी अथई उन खे बि लिख, किथे हराम कमायो अथई उन खे बि लिख, निगाह जा गुनाह बि लिख, ज़बान जा गुनाह बि लिख, हथनि जा गुनाह बि लिख, पेरनि जा गुनाह बि लिख। अल्लाह ज़बाना अव्हांजी ज़िंदगी जे हिकिड़े ॾींहं जा गुनाह केतिरा थी वेंदा। ॿियनि ते तबसरा करण त ॾाढी सवली ॻाल्हि आहे। पंहिंजा गुनाह त करियो, पंहिंजूं ग़लतियूं त शुमार करियो, पंहिंजी कोताही त नोट करियो, पंहिंजे गफ़लतनि जी ॻणप त करियो। असीं पाण केतिरा मुजरिम आहियूं, असीं पाण केतिरा गुनहगार आहियूं। मुसलमानो गुनाहनि में ग़र्क़ आहे ज़िंदगी, गफ़लतुनि सां भरियल आहे ज़िंदगी, अल्लाह जे नाफ़रमाननि में ही ज़िंदगी बसर थींदे थींदे गुज़रे पई। केतिरियूं निमाज़ूं रहिजी वियूं, ज़कात जा क़ाइदा ऐं कानून सभु असां खां विसरी विया, अख़लाक़ जे अदाउनि खां असां परे निकिरी वियासीं। मुसलमानो इन्हनि ग़लतियुनि में अव्हांजे मुंहिंजे मथां हिकिड़ो फ़र्ज़ु ठहे थो त अचो अल्लाह जे दर ते ख़ुलूस दिलि सां तौबा करियूं, सचे दिलि सां इस्तिग़फ़ार करियूं, पंहिंजे रब्बुल आलमीन ॾांहुं मोटी अचूं। अल्लाह जो ख़ौफ़ दिलि में एतिरो थिए, ख़ुलूस दिलि सां अल्लाह ॾांहुं मोटी अचूं। पोइ तौबा करणी आहे त कीअं करणी आहे? हर शख्स चाहे तो मुझा गुनाह माफ थी वञनि, हर शख्स चाहे तो मूंसां मुंहिंजो रब राज़ी थी वञे, हर इंसान चाहे तो मुंहिंजो रब मुंहिंजी मग़फ़िरत करे छॾे। मुसलमानो कीअं मुमकिन आहे? अचो कंहिं बि तौबा में 4 शराइत आहिनि, उहे चारई अव्हां पंहिंजी तौबा में शर्तूं जमा करियो, अव्हांजो रब अव्हांखे ज़रूर माफ़ करे छॾींदो इंशाअल्लाह। उहे चारई शराइत कहिड़ियूं आहिनि? सभ खां पहिरीं शर्त इहा आहे ऐं अखला अनिल मासिया, गुनाह छॾे पोइ तौबा करियो। ऐं यंदम अला फ़िले, गुनाह ते अव्हांखे शर्मिंदगी हुजे। टी शर्त इहा आहे अल्ला याऊद इलैहि अबदा, गुनाह ॾांहुं कॾहिं मोटी वरी वापसि नाहे वञणो, पको अज़म हुजे। चौथी शर्त इहा आहे जेकॾहिं कंहिंजो हक़ खाधो अथव उहो हक़ उनखे वापसि मोटाए ॾेई छॾियो। जेकॾहिं इहे 4 शराइत मुकमल आहिनि पोइ अव्हां चओ था अल्लाह मुंहिंजी तौबा, अल्लाह बि अतवाब अव्हांजी ज़िंदगी जा सभु ॾोह माफ़ करे छॾींदो इंशाअल्लाह। पर सचे दिलि सां अचो सही, ख़ुलूस दिलि सां माफ़ी घुरो सही,
उन रब्बुल आलमीन के सरड़ा कयो त सही पेरी शर्त है यंदम अला फैले अवा पांजे गुनाह ते शर्मिंदा थियो तो मुखा गलती छो थी मुखा गुनाह छो थियो काश मुखा यो गुनाह न थे हा काश यो जुर्म मुखा न थे हा काश ने गुनाह में आऊं मुलविस न हुजा हा मोजो रब मुखे हमेशा जे लाइ महफूज करे छड़े हा ये गुनाह ये गलतियों मुखा न थियन हा मुसलमान असांजी जिंदगी में केॾियूं गलतियूं आहिनि छा अल्लाह जो हया असांजे दिल में आहे छा रब्बुल आलमीन जो हया असांजे दिल में आहे वालिद साहब जे साम्हूं गुनाह न थींदो छो जो उन जो हया रुकावट आहे के बुजुर्ग जे साम्हूं गुनाह न थींदो हया रुकावट आहे आलिम जे साम्हूं गुनाह न थींदो हया रुकावट आहे अल्लाह त हर वक्त ॾिसे पियो पोइ उन जो हया केतिरो हुजणु खपे वल्लाहु अहक़्क़ु अन युस्तहया मिन्हु अल्लाह जो हक़ वधीक आहे त सभ खां वधीक रब्बुल आलमीन जो हया कयो वञे पांजे दिल में केतिरो आहे पाण पांजे गुनाहनि ते केतिरा शर्मिंदा आहियूं मुंहिंजा गुनाहगार भाउ पंहिंजी गफ़लत ते केतिरा शर्मिंदा आहियूं निमाज़ छॾण ते केतिरा शर्मिंदा आहियूं हराम कमाई ते केतिरा शर्मिंदा आहियूं ग़लत बयानी ते केतिरा शर्मिंदा आहियूं कूड़ ॻाल्हाइण ते केतिरा शर्मिंदा आहियूं जेकॾहिं इहा शर्मसारी इहा निदामत आहे तव्हांजी तौबा क़बूल थींदी इंशाअल्लाह पर जेकॾहिं हिन दिल में निदामत आहे हिन दिल में अल्लाह जो हया न आहे पोइ केतिरा दफ़ा पंहिंजे नक ते हथ रखो केतिरा दफ़ा पंहिंजे कननि खे बि मटियो अवांजी तौबा क़बूल कान थी या रस्मी तौबा कॾहिं बि क़बूल कान थींदी शर्मिंदगी जो मतिलबु इहो आहे त रब जे साम्हूं अचो अवां रोई पओ इहा शर्मिंदगी आहे शर्मिंदगी जो मतिलबु इहो आहे अल्लाह जे साम्हूं अचो अवां ॾकी वञो शर्मिंदगी जो मतिलबु इहो आहे पंहिंजे रब खे चओ अल्लाह मुंहिंजी तौबा ऐं निगाहुनि मां ॻोढ़ा किरी पवनि अवां रोई पओ अवां जे निगाहुनि मां लुढ़क लड़ी पवनि इहा तौबा आहे त रब जे साम्हूं रोंदा रहो ऐं अल्लाह खे चवंदा रहो अल्लाह मूंखे माफ़ फरमा अल्लाह मूंखे माफ़ फरमा अल्लाह मूंखे माफ़ फरमा इहा तौबा आहे असां कॾहिं अहिड़ी तौबा कई आहे कॾहिं असां पंहिंजे रब जे साम्हूं अहिड़ी आज़ी पेश कई आहे कॾहिं पंहिंजे दिल में अहिड़ी निदामत आई आहे मुंहिंजा रब आऊं गुनाहगार आहियां अल्लाह आऊं ख़ताकार आहियां अल्लाह मुंहिंजी ज़िंदगी जो ग़लतियूं आहिनि अल्लाह मुंहिंजी ज़िंदगी जा जुर्म आहिनि अल्लाह जा माना हिते हज़ारे लुड़कनि जी ज़रूरत कान्हे का हिते लखे ॻोढ़नि जी ज़रूरत कान्हे का हिकिड़ो कतरो त अख मां किरा हिकिड़ो ॻोढ़ो त निगाहुनि मां किरी पवे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम काब रज़ियल्लाहु ताला हलाल बिन उमय्या मरारा बिन रबी 40 ॾींहं गुज़रण खां पोइ टिनी जे लाइ हुकुम जारी कयो मुंहिंजे टिनी सहाबा खे चओ त इन्हनि जो घर वारियूं बि इन्हनि खां अलॻि थी वञनि हाणे हलाल बिन उमय्या रज़ियल्लाहु अन्हु जी घरवारी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आई आहे छा थी चए मुसलमानो ॿुधजो गुनहगारो अवां बि ॿुधजो नेक निमाज़ियो अवां बि ॿुधजो हिन घरवारी जा लफ़्ज़ कहिड़ा हुया दरख़्वास्त केॾी अजीब दरख़्वास्त खणी आई हुई चए थी हे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी जॾहिं खां वठी अवां जो ऐलान थियो आहे ते मुंहिंजे इन्हनि टिनी सहाबा किराम सां केर बि न ॻाल्हाईंदो मुंहिंजे घर वारे हलाल बिन उमय्या खे 40 ॾिहाड़ा गुज़री विया आहिनि हू 40 ॾिहाड़ा पंहिंजे घर में मौजूद आहे हुनखे का शइ वणे बि कान थी कंहिं कमकार में बि हुनजी मसरूफ़ियत कान्हे का न को कमकार करे सघियो आहे न घरां ॿाहिरि निकिरी सघियो आहे हिन अल्लाह जे बाने खे 40 ॾिहाड़ा गुज़री चुका आहिनि कंहिं शइ में हिन जी दिलचस्पी कान रही आहे हक़ीक़त ॻाल्हि आहे मुंहिंजे घर वारे जा 40 ॾिहाड़ा रब्बुल आलमीन जे साम्हूं रोंदे रोंदे गुज़री विया आहिनि मुसलमानो आऊं नथो चवां तव्हां 40 ॾींहं रोंदा रहो ऐं नथो चवां 40 मिंट रोई पओ ऐं नथो चवां तव्हां 40 कलाक रोई पओ एतिरो त चई सघां थो 4 सेकंड त रोई सघो था 4 मिंट तो रोई सको था 4 मिंट गोड़ा गाड़ींदे पंहिंजे रब खे चई सको था अल्लाह आऊं गुनाहगार आहियां अल्लाह मूंखे पंहिंजी हर ग़लती जो एतराफ़ आहे अल्लाह मूंखे पंहिंजे हर गुनाह जो एतराफ़ आहे अल्लाह पंहिंजे कयल हर गुनाह ते शर्मिंदा आहियो मुतकब्बिर त न थियो गुरूर में त न अचो अनापरस्त न थियो गुनाह खां पोइ आकड़ त न करियो गुनाह खां पोइ पंहिंजा गुनाह माण्हुनि जे साम्हूं बयान त न करियो पंहिंजे ग़लतियुनि ते तकब्बुर त न करियो आजिज़ी करियो एतराफ़ करियो पंहिंजे गुनाहनि ते निदामत आणियो पंहिंजे निगाहुनि में ॻोढ़ा आणियो
पो चओ अल्लाह मुझी तौबा, अल्लाह मुझा सब गुनाह माफ करे छड़ींदो इंशाअल्लाह। नंबर 2, जेकॾहिं चाहियो था न अल्लाह दो माफ करे ऐं अखला अनिल मासिया, मुसलमानों पो गुनाह के छॾे ॾियो, वरी गुनाह ना है करणो, वरी गलती ना है करनी, वरी सागे गुनाह जो इर्तिकाब ना है करणो, गुनाह छॾे पो तौबा करियो। कूड़ बि ॻाल्हाए थो, चए थो मुंहिंजी तौबा, इहा तौबा न आहे। हराम भी कमाए थो, चए थो मुंहिंजी तौबा, हराम छॾे कोन थो, इहा तौबा न आहे। निमाज़ छॾे थो, चए थो मुंहिंजी तौबा, इहा तौबा न आहे। तौबा जो मतिलब इहो आहे जेको गुनाह करी पियो छॾे अचे, चङो छॾे ॾिनो आहे, मूं तर्क कयो आहे, इहा सची तौबा आहे त गुनाह खे अलविदा चई छॾियो, इहा सची तौबा, इहा खुलूस दिल वारी तौबा आहे। इहा तौबा रब्बुल आलमीन कीअं समझाई आहे? रब्बुल आलमीन जो लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हुकुम आहे, फासरी बिअहलिक बिकितिब मिनल लैली वत्तबि अदबारहु। ए लूत अलैहिस्सलातु वस्सलाम, अवां पंहिंजे अहलो अयाल खे वठी निकिरो, सभिनी गुनाहगारनि खे छॾे ॾियो। वला यल्तफित मिनकुम अहद वम्ज़ू हैसु तुबरून। ए लूत अलैहिस्सलातु वस्सलाम, जॾहिं उहा हली पइजो त पोइते मोटी हिकु दफ़ो निहारजो ई न। लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ अल्लाह जी तरफ़ां इहो हुकुम आयो हो, वला यल्तफित मिनकुम अहद वम्दू हैसु तुबरून। मुसलमानों इहा आयत जॾहिं बि पढ़ी आहे, हिकु वॾो सबक़ सम्झ में आयो आहे। चाहियो था अल्लाह तौबा क़बूल करे, चाहियो था अल्लाह राज़ी थी पवे, इन शर्त खे सम्झी वठो। ए लूत अलैहिस्सलाम, जॾहिं अवां हलंदव, अवां जा साथी अवां सां गॾिजी हलंदा, वला यल्तफित मिनकुम अहद, अवां मां को हिकिड़ो शख़्स बि पोइते नज़र खणी निहारींदो कोन, न गुनाहगारनि ॾे नज़र कंदो, न गुनाहगारनि जी बस्ती ॾांहुं नज़र कंदो, न गुनाहगारनि जे इलाइक़े ॾांहुं निहारींदो। वम्ज़ू हैसु तुबरून, जिन तरफ़ अल्लाह जो हुकुम मिलियो आहे फ़क़त उन तरफ़ हली पवंदो। मुसलमानों, सोचण जी ॻाल्हि आहे, हिन पिंडाल में वेहण वारो मुंहिंजा बुज़ुर्गो ऐं भाइरो, छा हली सघो था? छा अवां जे लाइ मुमकिन आहे? छा रब जे हुकुम ते लब्बैक चई सघो था? इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन ॻाल्हि जी तर्जुमानी कीअं कई हुई? चवनि था, इन्नी ज़ाहिबुन इला रब्बी सयहदीन। ए बाबा, आउं वञा पियो, पंहिंजो इलाइक़ो छॾे, पंहिंजा माइट छॾे, पंहिंजी बस्ती छॾे, पंहिंजो ॻोठ ऐं रिहाइश छॾे वञा पियो। काॾे पिया वञो? ज़ाहिबुन इला रब्बी, आउं वञा पियो पंहिंजे रब्बुल आलमीन ॾांहुं। अल्लाह ॾांहुं सफ़र करियो, अल्लाह जी रज़ा ख़ातिर सफ़र करियो। चाहियो था अल्लाह तौबा क़बूल करे ऐं अखला अनिल मासिया, अॼु जो अॼु सभिनी गुनाहनि खे छॾे ॾियो। पोइ रब्बुल आलमीन खे चओ, अल्लाह मुंहिंजी तौबा। टी शर्त आहे, अल्लाह यऊद इलैहि अबदा, गुनाह ॾांहुं मोटी कॾहिं वापसि नाहे वञणो। सोचण जी ॻाल्हि इहा आहे, ॿ शर्तूं हिन वटि पूरियूं आहिनि। हिन खे गुनाह ते निदामत बि आहे, गुनाह छॾे पायो आहे। हाणे टी शर्त इहा आहे, हिन जे दिल में मज़बूत इरादो हुजणु खपे त हाणे आउं मोटी वापसि वरी ॿीहर गुनाह न कंदुसि। बाद में ज़िंदगी में थी थो वञे, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। वक़्ती तौर ते मज़बूत इरादो हुजे, अटल इरादो हुजे, मज़बूत नीयत हुजे, अल्लाह वरी न थींदो, अल्लाह मुंहिंजी मदद कजां, वरी मूंखां गुनाह न थींदो, मुंहिंजा मालिक मूंखे तौफ़ीक़ ॾिजां, अल हफ़ीज़ अल्लाह मुंहिंजी हिफ़ाज़त कजां, मुंहिंजा रब मोटी वरी साॻियो गुनाह नाहे करणो, तौफ़ीक़ ॾियण वारो बि तूं आहीं, हिफ़ाज़त करण वारो बि तूं आहीं। इहा शर्त खणी अचे, पोइ पंहिंजे रब खे चवे, अल्लाह मुंहिंजी तौबा। रब्बुल आलमीन यकीनन हिन जे गुनाह खे माफ़ कंदो। अव्हां खे यादि हूंदो, हदीस ॿुधंदा रहंदा आहियो, पर हिन हदीस में मौजूद हिकिड़ो गहरो सबक़ समझाइण चाहियां थो। केरा 100 माण्हुनि जो कातिल आहे, पाण मां को एतिरो गुनाहगार त कोन हूंदो, छा ख़्याल आहे?
पाण मां कोई एॾो वॾो मुजरिम तो कोन हूंदो, पाण में कोई एतिरो वॾो ॾोहारी तो कोन हूंदो, हू त 100 माण्हुनि जो कातिल हुयो। चए तो छा मुंहिंजी तौबा आहे? चवण वारो चए तो हा, अवां जे विच में ऐं तौबा जे विच में भला रुकावट छा आहे? पर हिकिड़ी शर्त आहे, ए 100 माण्हुनि जा कातिल जंहिं इलाइक़े में गुनाह कया अथई, जंहिं इलाइक़े में क़त्ल कया अथई, जंहिं इलाइक़े में अवां का जुर्म थियो आहे, सबक़ इहो आहे उन इलाइक़े खे छॾे वञो, उन बस्ती खे छॾे वञो, उन रिहाइश खे छॾे नेक माण्हुनि जे इलाइक़े ॾांहुं मुंतकिल थी वञो। हलियो आहे, रस्ते में किरियो आहे, सकरात जो मंज़र करीब आयो आहे। इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, हिन जी आख़िरी हालत ऐं कैफियत छा हुई, हिन जी ज़िंदगी जो आख़िरी मंज़र छा हुयो? हदीस जे अल्फाज़ मां मालूम थिए थो, ही पंहिंजे पेरनि भर बि हली नथो सघे। हदीस जे अल्फाज़ मां मालूम थिए थो, ही पंहिंजे गोॾनि भर बि हली नथो सघे। कैफियत ही आहे, इमामुल अंबिया फरमाइनि था, फना आबे सद्रे, ही 100 माण्हुनि जो कातिल पंहिंजे सीने खे नेक माण्हुनि जी बस्ती ॾांहुं गहले थो, पेरनि सां नथो हली सघे। हिन खे बामड़ा पाइण जी ताक़त बि कान रही आहे। ही पंहिंजे सीने खे ज़मीन ते गहलींदे गहलींदे नेक माण्हुनि जे वेझो थियणु चाहे थो। अल्लाह जा फ़रिश्ता आया, जन्नत जा फ़रिश्ता, जहन्नम जा फ़रिश्ता, ॿिन्ही वटि पंहिंजो पंहिंजो दलील आहे। रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो, ज़मीन जी माप करियो, नेक माण्हुनि जे वेझो आहे त जन्नती आहे। मुसलमानो, अवां कंहिंजे वेझा आहियो? अवां जो ताल्लुक़ कंहिंसां आहे? अवां जी दोस्ती कंहिंसां आहे? अवां जा ताल्लुकात कंहिंसां आहिनि? अवां जी महफ़िल कंहिंसां आहे? अवां जी कचहरी कंहिंसां आहे? अल्लाह जो फ़ैसिलो आहे, नेक माण्हुनि जे वेझो आहे त जन्नती आहे। ज़मीन जी माप करियो, फ़रिश्तनि ज़मीन जी माप कई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, सिर्फ़ हिकु गिरांट जे फ़ासिले ते, हिकु हथ जे फ़ासिले ते ही 100 माण्हुनि जो कातिल नेक माण्हुनि जी बस्ती जे वेझो निकिरी पियो आहे। अल्लाह जो फ़ैसिलो आयो आहे, हिन 100 माण्हुनि जे कातिल जा सभु गुनाह माफ़ आहे। अल्लाहु अकबर। पाण त 100 माण्हुनि जा कातिल आहियूं, पंहिंजी ज़िंदगी में तेरा जुर्म न आहिनि, पंहिंजी ज़िंदगी में तेतिरा गुनाह न आहिनि। चाहियूं था जेकॾहिं रब्बुल आलमीन माफ़ करे। मुसलमानों पे ये 3 शराइत खणी अचो। इन सां गॾु 4थी शर्त इहा बि आहे, जेकॾहिं कंहिंजो हक़ खाधो अथव, फल्यतहल्लल मिन्हु अल-यौम, वञो अॼु माफ़ी तलाफ़ी करे वठो। अॼु हुनखे चओ माज़रत, अॼु हुनखे चओ मूंखां ग़लती थी वई आहे। मुंहिंजा जुमला यादि कजो अहले हदीस भाइरो, मुंहिंजा जुमला यादि कजो अहले तौहीद भाइरो। अहले तौहीद जी जेकॾहिं अल्लाह पकड़ कई न, त पोइ हिननि जी पकड़ हुकूकुल इबाद में थी वेंदी। पाण त अहले तौहीद आहियूं, अल्हम्दुलिल्लाह। चऊं था पंहिंजी ज़िंदगी में शिरक न आहे, अल्हम्दुलिल्लाह। जेकॾहिं अल्लाह जी पकड़ पंहिंजे मथां आई, अल्लाह हिफ़ाज़त फरमाए, पंहिंजी हुकूकुल इबाद जे मसइले में पाण पकड़जी पवंदासीं। हुकूकुल इबाद जो मसइलो एतिरो अहम आहे, ही मसइलो एतिरो अहम आहे। ख़याल कजो, अल्लाह जे साम्हूं को अवां जे ख़िलाफ़ शिकायत न करे त हिन मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो हुयो, हिन मूंखे गार गंद ॾिनी हुई, हिन मुंहिंजो हक़ खाधो हुयो। उते त पोइ अल्लाह जो फ़ैसिलो आहे, जीअं रब्बुल आलमीन चाहे फ़ैसिलो करे छॾे। अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु आया, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलमान, सुहैब, बिलाल ॿुधाईंदो, अल्लाह सलमान किथां जो आहे? फारिस जो आहे। सुहैब किथां जो आहे? रूम जो आहे। बिलाल किथां जो आहे? हबशा जो आहे। इलाइक़ो भी साॻियो न आहे, ॿोली भी साॻी न आहे, क़ौम भी साॻी न आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर रज़ी अल्लाह अन्हु फरमाइनि था, अॼु टिनी कुझु ॻाल्हायो ऐं उन्हनि ते नाराज़ थी वियुसि। अल्लाह जा नबी ॻाल्हि इहा आहे, मूं नाराज़गी में के उन्हनि खे जुमला चया आहे। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही ॻाल्हि थी आहे। इमामुल अंबिया फरमायो, अबू बकर ख्याल कजो, सलमान, सुहैब, बिलाल रज़ी अल्लाह अन्हुम अजमईन किथे अवां खां नाराज़ न थी वञनि। जेकॾहिं अवां जे सख़्त जुमलनि ते इहे 3 सहाबी अवां खां नाराज़ थी विया, फ़क़द अग़ज़बत रब्बक, अबू बकर अॼु रब्बुल आलमीन अवां खां नाराज़ थी वेंदो। वो तो अबू बकर हुया रज़ी अल्लाह ताला, वो तो रब्बुल आलमीन के राज़ी करण वारा हुया। फौरन मोटी आया, टिनी का पुछन था, छा मुते नाराज़ न थिया आहियो? टई चवन था, अबू बकर अवां ते भला केर नाराज़ थींदो? ही तो रब्बुल आलमीन जा नेक बाना हुया। थोड़े वक्त में इख्तिलाफ खत्म, नाराज़गी खत्म, तलखी खत्म थी वई। आऊं पुछां तो, छा करे सघो था?
साल साल के का नाराज हो छा इस्लाह करे सगो था छा के माफ करे सगो था एकड़ी सफ में भी हूं था चौदा ना माफ को कहंदा से एक इमाम दी इक्तदा में भी हूं था चौदा ना इस्लाह को कहंदा से एक गोठ जड़ा वासी आयो पारे सरी आयो चौथा ना इस्लाह नामुमकिन दा मुसलमानो नमाजियो हुकूकुल इबाद के अदा कंदो दीन जी गाल करण वारो हुकूकुल इबाद के अदा कंदो चायो था अल्लाह गुनाहन के माफ करे छदे हुकूकुल इबाद जी अदाई करे पो अल्लाह दे सामू अचजो मुंहिंजा भा तू केडो भी गुनहगार अच गुनाहन के छदे मोटिया रब्बुल आलमीन तो के दावत दिनी आ इब्न कय्यिम रहमहुल्लाह फरमाइन था अल्लाह जी रहमत जो आलम तयो आ रब जी रहमत ता कुर्बान वंदे फरमाइन था अल्लाह जी रहमत जो आलम तयो आ अल्लाह यस्तुरुना अल्लाह साडे गुनाहन ते पर्दो रखंदो आ सुम्मा युनादीना पो वरी असा के सॾ कंदो आ सुम्मा यग़फिरु लना पो वरी असा के माफ कंदो आ सुम्मा युहिब्बुना पो रब्बुल आलमीन असा गुनाहगारन सा मोहब्बत वगंदो आ अवा अचो सही अवा सवाल त करियो अवा इल्तिजा त करियो अवा दरखास्त करियो तवा रब सा इसरार त करियो अल्लाह कबुल हाकिमीन सा तकरार त करियो उन रब वा के सद कयो आ कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम गुनाहगारो अवा के सदे पियो खताकारो अवा के सदे पियो पाजी जानन ते जुल्म करण वारो अवा के सदे पियो केरा जेको रब जे सद ते लब्बैक छे केरा जेको रब जे सद के समझी वने केरा जेको गुनाह छदे मोटी अचे केना मोटी अचे पाने खालिक दा पाने मौला दा पाने परवरदिगार दा पाने रब्बुल आलमीन ना मोटी अचे वो हदीस जदा पढ़ंदा आयो अल्लाह जी रहमत याद इंदी आ रब जी मोहब्बत में वरी इजाफा थी वेंदा आहिनि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था इन रब्बकुम यंजिलु इला सवाई दुनिया अवां जो रब रात जे आखिरी 3 हिस्से में आसमान दुनिया ते नाज़िल थींदो आ ऐं चवंदो आ हल मिन दाइन आहे को दुआ घुरण वारो हल मिन मुस्तगफिरिन आहे को इस्तिगफार करण वारो माफी घुरण वारो ऐं हदीस पढ़ी सोचींदो आ केडो वडो सबक इन हदीस में मिले तो मुंहिंजा भा अवां खे तव्हां जो रब सॾे पियो अवां खे तव्हां जो मालिक सॾे पियो गुनाहगारो ही त रब्बुल आलमीन जो सॾा हिकु आम सॾ त कोन्हे अल्लाह जो सॾा हल मिन मुस्तगफिर आहे को गुनाहन जी माफ़ी घुरण वारो इन सॾ खे समझी तहज्जुद जे टाइम ते उथी तन्हाई दे आलम में अची खाली हथड़ा खणी इन सॾ के समझंदे समझंदे सोचींदे चो मुंहिंजा अल्लाह तो सवाल पुछो आ हल मिन मुस्तगफिर आहे को इस्तिगफार करण वारो पांजे रब के चो अल्लाह तो पुछो आ आऊं आहियां न आऊं अची वियो आहियां न माफ़ी घुरण आऊं अची वियो आहियां न सवाल करण आऊं अची वियो आहियां इल्तिजा करण आऊं अची वियो आहियां दुआ घुरण अल्लाह तन्हाई जे आलम में आयो आ तुझी रहमत में मुखे उम्मीद आ तुझी मोहब्बत बखणी आयो आ इन दिल में खौफ बखणी आयो आ खुलूस से दिल से आयो आ मुंहिंजा भाउ इन अदाउन में रब्बुल आलमीन जे साम्हूं अच पंहिंजे कंध के झुका पंहिंजे गोड़न के वहा पंहिंजे दिल में आजिज़ी पैदा कर खाली हथड़ा आसमान ना बुलंद कर पोचो मुंहिंजा मौला मुंहिंजी तौबा अल्लाह वटि माफ़ी घुरण आयो आ इन्हनि अदाउन सां तू तौबा कर चारई शर्तन के तू मुकम्मल कर ऐं दम अला फ़इल गुनाह ते निदामत बोले ऐं अखला अनिल मासिया गुनाह के छदे बच अल्लाह याऊद अलैहि अबदा गुनाह दा मोटण जो वरी इरादो भी न हुजे केडो हक खादो थई तो वापस व करे पोछो अल्लाह मोरी तौबा उन रब्बुल आलमीन जो ऐलान व इन्नी लगफ़ार लिमन ताब जेको शख्स तौबा करे तो आऊं उन्हें दिलाल गफ़ार आया एक वार ना बार बार आऊं उनके दोहन ऐं गुनाहन के माफ करे छॾींदुस दुआ है अल्लाह ताला वा के मुखे एड़ी तौबा अता फरमाए एड़ी सच्चाई अता फरमाए एड़ो खुलूस अता फरमाए त असांजी तौबा में चारई शर्तों मुकम्मल थी वञनि इन पंडाल में बैठल मुंहिंजा बुजुर्गो मुंहिंजा भाइरो ये चारई शर्तूं याद कजो ऐं खुलूस दिल सां रब जे साम्हूं तौबा इस्तिगफार कजो अल्लाह अवांजी हर दुआ कबूल फरमाए अल्लाह अवांजी तौबा के कबूल फरमाए अल्लाह अवांजे हर सवाल के कबूल फरमाए आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।